जी बिल्कुल, ये वक्त मौजूद हाँ कश्मोर है जुल्फ़कार शाह माला लाफा ए माला गुज़श्ता कई साल गिथो ए माला लाफा गंद ढेर जमा बिलो छा बार बार इंदी जो माला वाला शिकायत दर्ज करा टाउन अमला गोरा लेकिन अञा बावजूद भी ये गंद जो असने ढेर खती और टाउन अमला ज़िर लाफा मुकम्मल तौर नाकाम भी था भजी है गंद वजह जो असने काफ़ी बीमारी पैदा भी था बीमारी लाफा जो असने बुजुर्ग कुराड़ा भी मुब्तला भी था भजी जो खेने चुख भी मलेरिया लाफा मुब्तला भी था ब्या माला वाला भजी गालू के आहिनि छे चवण जी सर, ये बिल्कुल जो कोई गंदा है यो गुजरल केतरन सालन कहीं ते पयल है। असां टीम के बार बार दरख्वास्त भी ॾिनी है एंड गंद के बारे में मोहल्ले में जो कोई गंद पयल है यो नथा खणाइनि तो असां इहो ई चवंदासीं टीएमओ के त ही जो गंद पयल है जुल्फ़कार शाह मोहल्ला कश्मोर सिटी में मेहरबानी करे गंद खणायो वञे। हिन गंद जे करे मोहल्ले में केतिरियूं ई ॿारनि खे बीमारियूं मलेरिया बुखार मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। असां इहो ई चवंदासीं त मेहरबानी करे गंद खणायो वञे। ये तकरीबन इनके 10 साल थी आहिनि। 10 साल को वठी को भी हिते टाउन जो अमलो ना आयो आहे ना गंद खयो भी अथनि। असां उनके बार बार चऊं था, हर हफ़्ते हर महीने हर 6 महीने उनके चऊं था त गंद खणायो, वो नथा अचनि। इनमां कई बीमारियूं आहिनि, मलेरिया मच्छर भी उथे तो हितां ऐं ॿियूं काफ़ी सारियूं बीमारियूं आहिनि जेके हिन गंद खां पैदा थी करे ॿारनि खे वठनि थियूं। असां इहो ई मुतालबो कंदासीं त महिरबानी करे गंद हितो खणायो वञे जीअं ॿार बीमारी खां बची सघनि। जी बिल्कुल मैं भजे जो माला वाला मर्दमला शाह आहिनि ठाव कशकंदा आहिनि हवे चवण 10 साल के तो गंद ढेर जमा भी छा आई सब जो असने माला वासी कई बीमारियां लफा मुब्तला भी छा असां टाउन अमला हवे ही मुतालबा खला के ब्याई सफ़ाई का गंदा दिरनी जो मर्दम बीमारियां बचा सका। जी